रियल न्यूज़ में ख़बरनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे बदीन खां ख़बर ॾींदो हलां त बदीन सिराणी पट्टी जे ॻोठ ताली मल्ला जे रवासी सलमान मल्ला, खमीसो मल्ला, कादर बश्क मल्ला ऐं ॿियनि ॻोठनि साफ़ियुनि अॻियां एहतिजाज कंदे चयो त असांजो ॻोठ हिकु क़दीमी ॻोठ आहे। असांजे ॻोठ में न बिजली, न पाणी, न रस्ते जी कोई सहूलियत आहे। असांजे ॻोठ में ॿारनि जी वॾो तइदादु आहे, पर हिते न स्कूल आहे। असांजे ॻोठ जे भरिसां ॿिया बि ॻोठ आहिनि, उन्हनि ॻोठनि में बि स्कूल न आहे। इलेक्शन थींदी आहे पर नुमाइंदा असांजे वोट वठण लाइ असांजी सार लेंदा आहिनि, उन खां पोइ असांजा कयल वाइदा वफ़ा न थींदा आहिनि। इन वक़्तु असां ॻोठ हर सहूलियत खां महरूम बणियल आहे। असांजे ॻोठ जा जल्द खां जल्द मसइला हल कया वञनि। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो रियल न्यूज़ सोशल मीडिया नेटवर्क आवाम जो।